अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 23 सितंबर थर्सडे ऐं हीअ जेके टंकी साफ़ करण वारा हुआ मूंखे चई विया त असां 8 साढे 8 बजे ईंदासीं, पर हिन महिल सुबुह जा 9:45 थिया आहिनि ऐं हीअ अञा ताईं न आया आहिनि। ऐं अॼु मूंखे तमामु घणो कमु करिणो आहे, छो त जेको सामान छोकिरियुनि जी शादियुनि जो पियो हो उहो पैक करिणो आहे। सुभाणे इहो कोई न कोई खणणु ईंदो त असां उहो मोकिलींदासीं। सो ॾाढो बिज़ी ॾींहुं रहंदो, ॾाढो सख़्तु कम जो ॾींहुं रहंदो मुंहिंजे लाइ। पर हाणे हिननि जे करे मां थोरो बाउंड थी वेंदमि। कल्ह करे वञनि हा त मुंहिंजी जान छुटी पई आहे, कल्ह हिननि कोन कयो, चयूं त इलाही टाइम थो लॻे त असां सुभाणे कंदासीं, छो त अंडरग्राउंड टैंक जेको आहे उहो वधीक वॾो आहे मथे वारे खां। सो हाणे वेट थी कयां इन्हनि जो बि। 10 बजे ताईं 10:15 ताईं कम वारी मासी बि ईंदी, ॾिसां थी छा थो थिए। ऐं मां चाहियां थी त सभु कमु करे हलिया वञनि त पोइ मां आराम सां मथे वञी ऐं पंहिंजो पैकिंग कयां। बोर्ड बि चाढ़े छॾियो अथमि सवेर। सुराण कल्ह कद्दू बि कटे छॾियो हो ऐं भिंडियूं बि कटियूं हुयूं, त भिंडियूं मां राति जो तरे छॾियूं ऐं हिन महिल जेको आहे मां सवेर कद्दू चाढ़े छॾिया। बोर्ड पचे थो पियो त जीअं मूंखे मंझंदि जो टेंशन न हुजे, हीअ सभु कम सवेर थी वञनि। सो हाणे बाक़ी हिननि जे अचण जो इंतज़ारु आहे। ईअं मां घर छॾे हेठियों मथे नथी वञी सघां, छो त पोइ मुंहिंजे लाइ बार ॾाकणूं लहणु चढ़णु कोई अचे वञे त मुश्किल थो थिए। सो हिते अञा ताईं मुंहिंजो सामान बिखरियो पियो आहे। इन उमेद ऐं आसिरे में त मां क्राफ्ट जी वीडियो अञा ठाहींदमि ऐं नई रिलीज़ फ़िलहालु शुरू कोन थी कयां, छो त हीअ हिकिड़ो त पैकिंग आहे सामान जी ऐं 1-2 क्राफ्ट जूं वीडियोज़ आहिनि, उहे कंप्लीट करे वठां त पोइ वरी मां इनशाला शुरू कंदमि रिलीज़ जो कमु। पौणा 12 थिया आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हे तो सफ़ाई करे हलिया विया, टांकी साफ़ थी वई बिल्कुलु। हिन जो अञा मैट बि सोचां थी धोई ऐं पोइ हिन जे मथां विझंदमि, छो त हिन में इलाही मिटी थी वई आहे। ऐं पर हाणे मसइलो इहो आहे त एॾी देरि थी वई आहे, मां एॾी मतिलबु टेंशन में ऐं स्ट्रेस में हुयमि त हाणे इहो कमु थिए त जान छुटे, मज़दूर घर मां वञनि। हाणे मूंखां पुॼे नथो त मां मथे वञी पैकिंग कयां। सो पैकिंग कंदमि इनशाला, करणी आहे, छो त सुभाणे असां हिकिड़ो अरेंज कयो आहे छोकिरो जंहिंखे असां किरायो बि ॾींदासीं, ख़र्ची वर्ची ॾींदासीं, त उहो सॼो सामान जेको आहे ॻोठु मुंहिंजी भेण वटि पहुचाईंदो ऐं पोइ उतां मुंहिंजी भेण वरी डिफरेंट माण्हुनि ॾे मोकिलींदी या उन्हनि खे सॾाईंदी त उहे खणी वेंदा। त इहा सूरत हाल आहे। सो हलूं था अंदरि। पुॼे कोन थो मूंखां हिन महिल, मां सफ़ा बिल्कुलु ई ईअं इंतज़ार में ॼण थकिजी पई आहियां त जान छुटे कमु ख़तमु थिए। 12:15 थिया आहिनि। हीअ मुंहिंजो मसइलो अञा हल न थियो आहे। जेको ग्रिल हिन वण में घिरी वई, इलाही माण्हुनि खे मैसेजिस करे त उहो अचनि कोन पिया। फाइनली अॼु आयो हिकिड़ो ग्रिल वारो जेको ॻाल्हाए वियो आहे, थोरो एडवांस बि वठी वियो आहे। उहो ईंदो 4 बजे ऐं हे जेकी ग्रिल आहे उहा वण मां कटे अलॻि कंदो ऐं हितां जेके सॼी ग्रिल खुली वई आहे उनखे वापसि हिन में फिक्स करे वेंदो। सो अॼु जो ॾींहुं वरी मज़दूरनि जे हवाले आहे। बसि घर जी ज़ाहिर रिपेयर ऐं मेंटेनेंस जो ख़्यालु करिणो थो पए, ज़रूरी आहे तमामु। सो हाणे हलूं था अंदरि ऐं हिते तव्हांखे आवाज़ु ॿुधण में ईंदो। टांकी ख़ाली आहे बिल्कुलु, पाणी अची रहियो आहे त हाणे हिन में जमा थींदो, इंशाअल्लाह भरिजी वेंदी। पूरो हिकु थियो आहे। किचन साफ़ु करे थां ॿाम अंदरि करे छॾियमि, मानी पचायमि। पाण मां सवेर मानी 1 बजे खां अॻु में खाई बि छॾी ऐं सुराण जी मानी पचाए रखी आहे। ऐं अज़ान अची रही आहे हिन महिल, त मां सोचां थी त निमाज़ बि पढ़ी छॾियां, बाक़ी कम पोइ कयां, छो त हिन महिल मुंहिंजो कमु करण जो मूड न आहे। इन करे जेके फ़र्ज़ आहिनि उहे पहिरियों पूरा थी वञनि। ऐं ॿाहिरि मां तव्हांखे मौसम जो थोरो हाल अहिवाल ॾेखारियां। ॾाढी प्यारी हवा, तेज़ ऐं ॾाढो जुड़। अॼु बारिश जी प्रोडक्शन बि आहे। ॾिसूं केतिरो थो मींहुं वसे। ऐं अल्हम्दुलिल्लाह पाणी जो प्रेशर ॿुधो, आवाज़ तव्हांखे वरी ॿुधायां। अॼुकल्ह असां वटि पाणी जो मसइलो न आहे। टैंकर घुराइण मां जान छुटियल आहे। बसि उहे माण्हू टैंकर्स घुराइनि था जिन जूं वॾी फैमिलीज़ आहिनि, उन्हनि खे जेको आहे टैंकर जी ज़रूरत पए थी। इहे ॾिसो बारिश सनी फुआर। मुंहिंजे हिते फ़ोन ते बि इलाही सारा झंडा पइजी विया। सो तो मां हटां थी। अलाह से ख़ैर करे सभिनी पंहिंजी अमान पनाह में रखे। हाणे वञी पढ़ंदमि निमाज़। तक़रीबन 4 थियण वारा आहिनि। मौसम ज़बरदस्त थी वई आहे। इलाही देरि खां मींहुं वसियो आहे, पियो थो वसे। ऐं मां हिते बाल्टी ऐं टब रखी वई आहियां।
इहो ख़्यालु मूंखे देरि सां आयो जीअं मां हिते पाणी भरियां ही ॿ मथे हैंग थियल हूंदा इन्हनि खे लाहे हेठि रखियो अथमि त जीअं धोपिजी बि वञनि ऐं इन्हनि में पाणी बि पइजी वञे। ऐं हाणे हिन महिल मूंखे मुश्किल थो लॻे त जेके ग्रिल जो कमु करण वारा अचणा हुया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिजलीअ जो कमु आहे त बारिश में बि त कोन करे सघंदा, उहो डिले थी वियो। हे मूंखे धोइणो हुयो मैट, उहो बि नथी धोआं छो त पोइ सुकंदो न, तंहिंजे करे मींहुं बंदि थिए त पोइ ॾिसूं उस निकिरंदी त इनशा मां हिनखे धोई करे सुकाए वठंदमि। छह थियण वारा आहिनि, अञा थिया न आहिनि ऐं मां बीठी आहियां पंहिंजी ॾाकण जी दरीअ में। माशाल्लाह ॾाढी सुठी बारिश पई ऐं मथे थी हलां। ऐं मज़े जी ॻाल्हि त मां हुन भाई खे एॾो पाबंद कयो हो जेको ग्रिल वारो, चयोमांसि त 4 जो मतिलबु आहे 4, ऐं उन महिल एॾो मींहुं पियो वसे जंहिंजी हद न आहे त मुंहिंजी सॼो टाइम टेबल ऐं पाबंदी जेका हुई उहा अलाए काॾे हली वई। सो बहरहाल हिते हाणे रुॻो शादियुनि जा सामान न आहिनि, हिते ॿिया बि जेको चैरिटी में घणो कुझु अचे थो ऐं ॿियनि ज़रूरतमंदनि जे लाइ त उहे बि शयूं धार कंदमि। त कहिड़ियूं शयूं कंहिंखे खपनि, हे त शादियुनि जा कपिड़ा आहिनि, हे रिलियूं जेके मां सिबंदी थी वञा मथे इलाही उहे ढेर कयूं आहिनि, त हिकु मां इहो बि मूंखे हिसाबु किताबु करिणो आहे त ॿियूं शयूं बि पैक कयां, एक्स्ट्रा कपिड़ा एक्स्ट्रा सामान, त जीअं जेके बि ज़रूरतमंद आहिनि उन्हनि खे बि बाक़ियुनि खे बि वञी उहो मिले। सो हाणे हिते मूंखे काफ़ी देरि कमु करिणो आहे, काफ़ी पैकिंग करणी आहे। ऐं कुझु ॾींहं पहिरियों मां हे बि वठी आई हुयमि, इहो मां शेयर न कयो आहे तव्हां सां, शायदि मां उन ॾींहं जी काई शॉपिंग शेयर न कई। हे एॾो प्यारो हे गुणी आहे चारसूती वांगुरु, इलाही थुल्हो, ऐं हे पीस मूंखे इंतिहाई वणियो हो त मां इहो बि वठी आई हुयमि। इहो बि 100 रुपीज़ जो मिलियो। सो तव्हां सां शेयर न कयो त सोचमि भला इहो बि शेयर करे छॾियां, अची वई आहियां बाए चांस अची विया मुंहिंजे नज़रनि में। त हाणे फ़ोन रखंदमि हिते ई चार्ज ते ऐं पाण मां हिननि सामाननि खे कंदमि हिकु पासे, जेतिरो करे सघियमि। सभु त कोन थींदा मूंखां हिन महिल, पर ॿियो त बारिश बि थी वई त हाणे असांखे इहो थो थिए त असांजे 2-3 ॾींहं हुन छोकिरे खे जंहिंखे चयोसीं त सामान पुॼाइजे उनखे मना कयूं त छो त मींहं आहिनि, सॼी सिंध में मींहं वसंदा, त पोइ ॾिसूं था छा था डिसाइड कयूं। बहरहाल घणो कुझु पैक कयो अथमि ऐं पोइ बि घणो कुझु रहिजी वियो आहे। ऐं उनखां अलावा अञा रिलियूं कढियूं आहिनि, मां सोचां थी त इहे सभु मोकिले छॾियां त जीअं ॻोठ मां सिबजी अचनि, जेके बि मां ठाहियूं उहे सभु रिलियूं आहिनि। ऐं हिते हे हिकिड़ो दॿो भरियल हो चैरिटी जे कपिड़नि जो, इहो सॉर्ट आउट कयमि। हिकिड़ो अञा हेठि पियो आहे, इहो पोइ अची कयां थी या सुबुह जो करे वठंदमि। ऐं हिते मुंहिंजा ई पंहिंजा ई कुझु बैग्स पिया आहिनि, सोचां थी त इन्हनि में कपिड़ा जेके आहिनि कुझु पैक कयां, छो शादीअ जे सामान मां रुॻो कपिड़ा पैक कया आहिनि, बाक़ी मां चैरिटीअ जो ॿियो सामान पैक कयो आहे। सो हाणे वञां थी, अज़ान अची वई आहे, नमाज़ पढ़ंदमि। अॼु बारिश थी, चङो भलो पाणी हिते दरीअ मां अंदरि अची वियो। पोइ असां नोट कयोसीं त हीअ रिली मां अञा ताईं न धोती, हिते ई जेका फोल्ड करे ते रेलिंग ते रखी हुअसीं, त इहा खणी हितां विछाए छॾी आहे। जीअं बारिशुनि जी मौसम ख़तमु थींदी तीअं इनशा इहे बि धोपंदियूं, ॿियो बि घणो कुझु धोपंदो। ऐं सोचां थी त इहे जेके मां कुझु वॉल हैंगिंग्स टाइप वठी आई आहियां उहे मां हिते टंगे छॾियां, त जीअं हीअ मुंहिंजी जेका भित आहे जेको बि हिसो ख़राबु थी वियो आहे, हिन जो इहो रंग जेतिरो लहे थो उहो लाहे छॾियांसि, ऐं पोइ हिन ते मां उहे हणी छॾियां जेके बि पीसिस एम्ब्रॉयडर्ड मां वठी आई आहियां रेडीमेड। हे त मुंहिंजी पंहिंजी एम्ब्रॉयड्री आहे। सो बहरहाल हिननि खे बि डस्टिंग ऐं सफ़ाई ज़रूरत आहे, इनशाला अॼु सुभाणे में करे छॾींदमि, छो त हाणे मींहुं वसियो आहे त जेका असां सफ़ाई कंदासीं त उहा वरी काफ़ी ॾींहं रहंदी, छो त डस्ट न हूंदी। किचन में छा थो थिए, किचन जो बि हाल अहिवाल वठां पोइ नमाज़ पढ़णु वञा। सुराणे ते पटाटा थी छिले, बॉइल थियल आहिनि, ऐं हिन पासे हे सभु माल मसाला कटे रखिया अथई। सो रात जी मानी में मां पचाईंदमि पटाटनि जूं टिकियूं ऐं दाल चांवर, तंहिंजे करे हीअ तयारी थी रही आहे। त ऐं नमाज़ पढ़ींदमि, उनखां पोइ मां डिनर ठाहींदमि। तव्हां सां बि ॾिसां थी केॾी महिल थी गपशप कयां, उहो टाइम जो मूंखे को आइडिया कोन्हे। हिते हे सुराण हर शइ रेडी करे छॾी आहे, ऐं मां सांझी जी नमाज़ पढ़ी अची वई आहियां ऐं टिकियूं ठाहींदमि। हाणे तरींदमि, चांवर पचाईंदमि हिकिड़े पासे, दाल रखंदमि चुल्हे ते,
ऐं कचहरी जो टाइम सफ़ा न मिलियो आहे अॼु मूंखे। ऐं इंशाल्लाह सुभाणे जुमो आहे त असांजे लाइव सेशन में कचहरियूं थींदियूं। ऐं उनखां अलावा वरी कुझु क्वेश्चन्स बि जमा थिया आहिनि त क्वेश्चन आंसर जी वीडियो बि मां ठाहींदमि, त उन में बि काफ़ी ॻाल्हियूं थी वेंदियूं। सो हिन महिल असां मोकिलायूं था। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाल्लाह सुभाणे वारे लाइव सेशन में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।